नासिन खे आगाह कंदासीं। कराची में नाज़िम जोखियो क़त्ल केस जवाबदारनि खे पकी ज़मानत लाइ अदालत में पेश कयो वियो आहे। जवाबदारनि सलीम सालार, दोदो सालार ऐं सोमा सालार खे पकी ज़मानत हासिल करण लाइ मलिक कोर्ट में पेश कयो वियो। मेमरगोह थाणे जे जांच ऑफिसर असदुल्ला अंसारी ऐं केस जे अॻूणे जांच ऑफिसर गुलाम मुस्तफ़ा बाजू अदालत में पेश थिया। अॻूणे जांच ऑफिसर अदालत खे आगाही ॾींदे चयो त 8 रुकनी जांच टीम ते मुदई पारां अदम एतमाद कयो, जंहिं बाद एडिशनल आईजी जी अॻवानी में 3 रुकनी जांच टीम जोड़ी वई आहे, जेका सुभाणे खां बाक़ायदा जांच शुरू कंदी। जांच ऑफिसर सिराज लाशारी जी गैर हाज़िरी सबब टिनी मुलाज़िमनि जे अबूरी ज़मानत में 8 ॾींहं जी वाद कंदे अदालत ॿुधणी 3 दिसंबर ताईं मुलतवी करे छॾी आहे। अपडेट कई पिया के कराची में नाज़िम जोखियो क़त्ल केस जवाबदारनि खे पकी ज़मानत लाइ अदालत में पेश कयो वियो। जवाबदार सलीम सालार, दोदो सालार ऐं सोमा सालार खे पकी ज़मानत हासिल करण लाइ मलिक कोर्ट में पेश कयो वियो। मेमरगोह थाणे जे जांच ऑफिसर असदुल्ला अंसारी ऐं केस जो अॻूणो जांच ऑफिसर गुलाम मुस्तफ़ा बाजवा अदालत में पेश थिया। अॻूणे जांच ऑफिसर अदालत खे आगाही ॾींदे चयो त 8 रुकनी जांच टीम ते मुदई पारां अदम एतमाद कयो, जंहिं बाद एडिशनल आईजी जी अॻवानी में 3 रुकनी जांच टीम जोड़ी वई आहे, जेका सुभाणे खां बाक़ायदा जांच शुरू कंदी। जांच ऑफिसर सिराज लाशारी जे गैर हाज़िरी सबब टिनी मुलज़िमनि जे अबूरी ज़मानत में 8 ॾींहं जी वाद कंदे अदालत ॿुधणी 3 दिसंबर ताईं मुलतवी करे छॾी। सीमा कंदासीं मुर्तज़ा चांडियो खां। जी मुर्तज़ा, आगाह कजो। जी, नाज़िम जो क़त्ल केस में अबूरी ज़मानत हासिल कंदड़ मुलज़िम सलीम सालार, दोदो सालार ऐं सुमार सालार पकी ज़मानत हासिल करण लाइ मलिक कोर्ट में पेश थिया। मेमनकोट थाने जो जांच ऑफिसर असदुल्ला अंसारी ऐं केस जो अॻूणो जांच ऑफिसर गुलाम मुस्तफ़ा बाजवा अदालत में पेश थिया। 8 रुकनी जांच टीम मुदई जी पारां जेका अदम एतमाद कयो हो, जंहिं ते बाद रुकनी 3 रुकनी जांच टीम एसएसपी जी अॻवानी में जेको जोड़ी वई, उन मां जेको को बि ऑफिसर जेको आहे पेश न थियो। जॾहिं त जांच ऑफिसर जेको हाणे जॉइंट इन्वेस्टिगेशन टीम खां पोइ जेको सिराज लाशारी इंस्पेक्टर उहो जेको आहे हिन अॼु पेश न थियो। उन हवाले खां पोइ जेको अदालत हुनखे वधीक जेको आहे डेट ॾिनी हुई। जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त नाज़िम जो केस में पहिरां ॿिया 6 जवाबदार जिन उहो जेल ते छॾनि, जॾहिं त हीउ जवाबदार जेको आहे गिरफ़्तारी अॻु जेको आहे ज़मानत कराई, जंहिंखे बची जेको वरी जेको किशन कोर्ट पेश थियनि त जेको वधीक पकी ज़मानत कराई वञे, जॾहिं त उन्हनि खे अञा डेट जेको वधाए ॾिनी वञे। महिरबानी मुर्तज़ा चांडियो तफ़सील ॾियण जे लाइ।